अस्सलाम वालेकुम साथी, उम्मीद कर ठीक है खैरियत सां हूंदा। जीअं त तव्हांखे हिन तरह जी तस्वीरूं ठाहिणियूं आहिनि त अॼु असां तव्हांखे सेखारींदासीं हिन तरह जी तस्वीरूं कीअं ठाहिनि ऐं प्रिंट किथां आणियूं। सभ खां पहिरियां तव्हांखे वञिणो पवंदो प्ले स्टोर ते। प्ले स्टोर ते तव्हांखे लिखणो पवंदो जिमनी ऐप। जिमनी ऐप लिखंदव, जिमनी ऐप लिखी करे तव्हांखे सर्च करणो पवंदो ऐं असांजो पहिरियां खां डाउनलोड थियल आहे तो तव्हांखे करणो पवंदो डाउनलोड। असां ॾींदासीं प्रिंट व्हाट्सएप चैनल लिंक तव्हांखे मिली वेंदी डिस्क्रिप्शन में वञी करे उते ओपन करे तव्हां चैनल खे फॉलो करे सघो था। तमामु अहिड़ा फोटोज़ ठाहिण लाइ, प्रिंट कॉपी करण लाइ त असांजे चैनल खे ज़रूरु फॉलो कंदा त जीअं तव्हांखे नई अपडेट मिली सघे। त असां हलंदा जिमनी ऐप ते वञी करे असां पंहिंजी तस्वीरां कंदासीं सिलेक्ट। जंहिं शख़्स सां असांखे तस्वीर ठाहिणी आहे हिकु तस्वीर पंहिंजी, त हाणे तस्वीरां सिलेक्ट करे हाणे असां कंदासीं प्रिंट खे पेस्ट करे हाणे असां कंदासीं सेंड। त कुझु ई देरि में असांजी थी वेंदी तस्वीर तयारु। इन करे तव्हांखे करिणो पवंदो इंतज़ारु। बटन सेकंड में तव्हांजी थी वेंदी तस्वीर तयारु। त असांजी तस्वीर थी वई आहे तयारु, बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो। जीअं त अगरि तव्हां बिना तरह तस्वीरां या वीडियो ठाहिणु चाहियो त असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब। त वधीक वीडियो ॾिसण लाइ असां सां गॾु रहंदा।